रावण के संदसि नानी श्री माल्यावान शहरी दानव राज महराज महया संदसि माता कैकसी देवी ऐं संदसि पत्नी महाराणी मधुदरी श्री राम सां युद्ध न करे माता सीता के संदन होली करण जे लाइ घणो ई समझायो, पर रावण कंहिंजी हिक बि कोन ॿुधी ऐं संदसि हिकिड़ो ई जवाबु हो त रावण के टिनी लोकनि में केर बि जीते नथो सघे। ऐं राम खे युद्ध में हाराइण खां पोइ देवी सीता खे पंहिंजी राणी बणाईंदुसि। हेॾां श्री राम जी छावणीअ में युवराज अखंड श्री राम खे रावण सां थियल पंहिंजी मुलाक़ात जो अहवालु ॿुधाईंदे चवण लॻा त ही प्रभु मूं तव्हां जी आज्ञा मुताबिक़ रावण खे हर तरह सां सम्झाइण जी कोशिशि कई त हू युद्ध न करे शांती ऐं सम्झ सां कमु वठे, पर हू मुंहिंजी ॻाल्हि खे न मञींदे पंहिंजी ज़िद ते अटल रहियो ऐं वरी बि के सॼो की राति सोचण जी मुदत ॾेई आयो आहियां। ही स्वामी मूंखे माफ़ु कजो, ऐं तव्हां जो विश्वास ते पूरो कोन लही सघियुसि ऐं मुंहिंजी रावण सां थियल मुलाक़ात नाकाम थी वई। तंहिं ते श्री राम वीर अखंड जी कुल्हे ते हथु रखी चयो त ही वीर तुंहिंजो लंका वञणु नाकाम कोन थियो आहे ऐं तो ते जाम प्रसन्न आहियां। तो हिकु दूत हुअण जी ज़िम्मेवारी खे तमामु अक़लमंदी ऐं होश सां निभायो आहे। तारीख़ तुंहिंजे इन ई कम खे हमेशह यादि रखंदी ऐं ईंदड़ वक़्त जा राजदूत तुंहिंजे जोश ऐं हाज़िर दिमाग़ीअ मां घणो कुझु सिखंदे पंहिंजा फ़र्ज़ सर अंजाम ॾींदा। वरी श्री लक्ष्मण अखंड खे चवण लॻा त मूंखे तमामु घणी ख़ुशी थी त तूं दुश्मन जे राज सभा में वञी पंहिंजी वीरता जो नमूनो ॾेखारे संदसि योद्धाउनि जा शीश पंहिंजे चरणनि में झुकाए छॾिया, पर जॾहिं रावण तुंहिंजे चरणनि में किरण जे लाइ आयो तॾहिं तूं पंहिंजो पेर छो हटाए छॾियो। तंहिंजे जवाब में महावीर हनुमान श्री लक्ष्मण खे चवण लॻा त ही रघुवीरा युवराज अखंड रावण जे ताज खे प्रभु श्री राम जे चरणनि में रखी छॾियो आहे। वीर अखंड लंकेश लाइ इन खे वॾी ॿी कहिड़ी सज़ा ॾेई सघिया। लंका जे राज जे ताज प्रभु श्री राम जे चरणनि में हुअण जो मतिलबु इहो आहे त हाणे लंकेश जे प्राणनि ते श्री राम जो अख़्तियार आहे ऐं उहे प्राण हाणे रावण वटि श्री राम जी अमानत तौरु कुझु ई वक़्तु बाक़ी रहंदा, जेको अभागो प्रभु श्री राम जी दया खे ठुकराए छॾे तंहिंजे विनाश खे भला केरु थो रोके सघे। श्री राम चवण लॻा त वरी बि अलाए छो मुंहिंजे मन में इहा उमेदु आहे त थी सघे थो अञा बि रावण मुंहिंजी शांती संदेश खे क़बूलु करे। मुंहिंजे मन में इहो अहसासु जागी पियो त शायदि कंहिं जनम में रावण मुंहिंजो प्रेमी रही करे मुंहिंजी शेवा कई आहे। इन ई ख़्याल सां हर भेरे मूंखे संदसि कयल ग़लतीअ खे माफ़ु करण जी ख़्वाहिश जागे थी। पोइ श्री राम महाराज विभीषण खां पुछण लॻा त ही लंकेश तव्हां पंहिंजनि जासूसनि खां लंका जे बारे में ख़बर वठो त रावण कहिड़ो फ़ैसिलो वरितो आहे। जवाब में महाराज विभीषण चवण लॻा त ही प्रभु लंकेश खे परिवार मां सभिनी युद्ध न करण जे लाइ घणो ई सम्झायो आहे, पर हिन सभिनी जी ॻाल्हियुनि खे ठुकराए छॾियो ऐं हिन वक़्तु हू पंहिंजे कमरे में आराम करे रहिया आहिनि। तंहिं ते वानर राज सुग्रीव चयो त हिन जो मतिलबु इहो आहे त हाणे युद्ध ज़रूरु थींदो। जय श्री राम।